दोस्त अरमान करण भी आया आहियूं ऐं उन ॻोठ वारनि सां मिलण बि आया आहियूं त बाबा हीउ जेको अॻुवा बराए तव्हांजो सिलसिलो आहे इहो जेको रुकिजे नथो न इन में अमीरी था ॾिसनि न था ग़रीबी था ॾिसनि उन दोस्तनि में असां सभु दोस्त गॾु थिया आहियूं उन मां जेको अॻुवा थियो आहे लालदीन उनजी ही मासूम हिकिड़ी कमज़ोर बीमार जेका इलाज थिए पियो जंहिंखे पीउ जी अशद ज़रूरत आहे जेको पीउ हुनजी मज़दूरी करे पंहिंजो हिनजी इलाज पियो कराए ऐं चवनि था त उनजे घर जी भिति बि किरी पिया घर बि कोन अथसि हू मज़दूरी कंदो आहे अफ़सोस आहे असांखे इन रियासत जे इन कारंदनि जे मथां उन रियासत जी दावेदारनि मथां इन शहर घोटकी जी जेकी दावेदार कंदा आहिनि वासी जी उनजे मथां अॼु हिन मासूम न्याणी जेका अवोज आहे ॿुधी बि कोन सघे उहा पुछण थी चाहे इन्हनि खां त मुंहिंजो पीउ किथे आहे अॼु उहा सुवाल थी करे इन माशरे खां त मुंहिंजो वालिद साहब जी कसूर कहिड़ी आहे जो मुंहिंजे अबे खे अगवा करे मूंखां छिनियो वियो आहे अॼु हू दवा लाइ उहो सिर खीर लाइ अॼु उहो जेके शाम जो पीउ खणी ईंदो हो उहो निहारे थी लॻे त मुंहिंजो वालिद साहब असां हिन जोकी हीअ असां ॻोठ कमालदीन महमूद गुजर में घोटकी जा सियासी समाजी